अल जिहाद माज़िन इला यौमिल क़ियामा। सदक़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। क़ुल लौ कानल बहरु मिदादन लिकलिमाति रब्बी लनफ़िदल बहरु क़ब्ल अन तनफ़द कलिमातु रब्बी वलौ जि'ना बिमिस्लिही मददा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र वलौ अन्ना मा फ़िल अर्ज़ि मिन शजरतिन अक़लाम वल बहरु यमुद्दुहु मिन बअदिही सबअतु अबहुर मा नफ़िदत कलिमातुल्लाह। दोस्तों अज़ीज़ो, अल्हम्दुलिल्लाह इन पिंडाल में असर खां वठी तमाम उलमा जो वाइज़ ऐं नात ख़ाननि जा हमद ऐं नात ॿुधाइनि ऐं अनक़रीब तव्हांजे साम्हूं असांजी सिंध जा वॾा नाले वारा वाइज़ीन तशरीफ़ फरमा थींदा। मां बि इन जलसे में इन नियत सां आयो आहियां त कुझु नेकनि खे ॾिसूं, कुझु उलमा जी ज़ियारत कयूं ऐं कुझु इन जलसे वारी रहमत पंहिंजे मथां हासिलु कयूं। दुआ आहे त अल्लाह ताला सभिनी खे इन जलसे में मक़बूल फरमाईंदो। दोस्तो अज़ीज़ो, ही सालानो जलसो आहे ऐं तक़रीबन हिन महिल इन जलसे खे असांजी हक़ वारी जमात जमीयत उलमा इस्लाम जी कुफ्र खे ललकार जो वक़्तु बि उहो इन सां शामिल थी चुको आहे। मौजूदा हालात मोहतरम जनाब राशिद महमूद साहब जन तव्हांखे ॿुधाया त छो ज़रूरी थी पियो आहे, छो त हिन हुकूमत जा जेके कर्ता धर्ता आहिनि, वज़ीर आहिनि, उन्हनि त तव्हां मुजाहिदनि खे त कुझु ई न पिए सम्झो, मगर जॾहिं मीडिया जे अंदरि उन्हनि जी ॾखणी ज़ाहिर थी पई आहे ऐं रेल वारो वज़ीर शेख साहब पियो चवे त बाबा मौलवियुनि खे कहिड़ी तकलीफ़ थी पई आहे हिन हुकूमत खां, ऐं कश्मीर जो ॾींहुं जंहिंजे अंदरि कश्मीर जो बयानु थियणु खपे हा, हर चैनल ते थोरो आज़ादी मार्ग फज़ल रहमान साहब जो नालो गॾिजी हले पियो। हुननि वॾियूं अटकलूं कयूं। बर्तानिया जे शहज़ादे ऐं उनजी घरवारीअ खे हिते आणे करे मीडिया ते पंहिंजो धाको पिया ॼमाइण घुरनि त जीअं आज़ादी मार्च पस मंज़र में हलियो वञे ऐं भोले वांगुरु भॼी भॼी ईरान सऊदी अरब भई हिन जो सुलो थो कयां पियो। हिनखे फ़ख्र एशिया जी जेका आहे लक़ब ॾियण जे कढ इहे लॻा पिया आहिनि, मगर शिकिल जे अंदरि ॾिसो त ही पंहिंजे जेको आहे अमरीकी सदर जे मुआंडे आहे ऐं उन सां गॾु हू वॾो उल्लू आहे, नंढो उल्लू। हिकिड़े शख़्स हिकिड़ो उल्लू बि रखियो, हिकिड़ो हुनजो बचो बि रखियो ऐं उन चयो त ही ॿई विकिरे जे लाइ मौजूदु आहिनि। माण्हुनि पुछियो त साईं वॾे उल्लूअ जी क़ीमत, चई त साईं इन जी क़ीमत आहे ₹1 लख। चई भला नंढे उल्लूअ जी, चई नंढे उल्लूअ जी क़ीमत आहे ₹2 लख। चई बाबा वॾे उल्लूअ जी क़ीमत ₹1 लख, नंढे उल्लूअ जी क़ीमत ₹2 लख, ॻाल्हि कहिड़ी आहे? चई सर ही जेको आहे उल्लूअ जो पठो आहे, त हिनखे असां बि जेको आहे नकुली
अमरीकी सदर जो जेको आहे फोटो कॉपी बि चऊं था पिया ऐं उनजो ज़हनी रूहानी सॼो उन बि हिननि सां गॾिजी करे कश्मीर जो सौदो कयो। पोइ चए थो पियो त बाबा मां तव्हांजो छा करण वारो मौजूदु आहियां। ईरान ऐं अमेरिका जी, ईरान ऐं सऊदीअ जी जेका जंग हले थी पई शाम में, यमन में, हिन खे बि उहो ई सबक़ु ॿुधायो वियो त पाण खे वॾो मुदब्बिर साबित कर, त तूं बि जेको आहे कुझु न कुझु हिन में भॼ टुक कर, पर थींदो कुझु बि कोन, न हुन खां न हिन खां। ऐं इंशाअल्लाह अज़ीज़ इहो कश्मीर बि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ण वारा इहे कलमे गो इंशाअल्लाह फतह कंदा। दोस्तो अज़ीज़ो, ही दीन निधड़बो दीन न आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह तबारक व तआला ॿुधायो, ऐं मुंहिंजा प्यारा, मां उहा ज़ात आहियां हुवल्लज़ी अय्यदक, जंहिं तुंहिंजी हर जाइ ते मदद नुसरत ताईद कई आहे, उहा मां अल्लाह जी ज़ात आहियां। हुवल्लज़ी अय्यदक बिनस्रिही, पंहिंजी मदद सां। उहा मदद कॾहिं कोरीड़े जे तानीअ जे ज़रिए थी आहे। अब यादि अथव न गार जे अंदरि साईं जन जो वञी हिजरत में पहिरियों रातियूं गुज़ारियूं त उते काफ़िर पेरो खणी आया हुआ, त पोइ उते साईं जन जी नुसरत ऐं हिफ़ाज़त अल्लाह ताला कहिड़े जानवर जे ज़रिए कराई? नालो खणो त सवाबु थींदो। ॾाढियां ॿुधायो, कोरीअड़ो। ऐं निमरूद ख़ुदाई जी दावा कई हुई, उन जे मथे में पादर अल्लाह ताला हणराया, पर नक में नंढड़ो जीव जानवर मच्छर उन जे नक में कंहिं मोकिलियो हो? अल्लाह ताला मोकिलियो। अल्लाह खे ज़रूरत न आहे, पर अल्लाह ताला ॾिसण थो करे पियो त केरु आहे जेको मुंहिंजे दीन जे लाइ सिर्फ़ तिरीअ ते रखी करे निकिरे थो पियो। फरमाए हुवल्लज़ी अय्यदक बिनस्री, पहिरियों पहिरियों मुंहिंजा प्यारा तुंहिंजी मदद सां, मां पंहिंजी मदद सां तुंहिंजी जेको आहे ताईद कई आहे। कॾहिं कोरीड़े जे ज़रिए सां, कॾहिं कबूतरीअ जे आनंद जे ज़रिए सां, ऐं कॾहिं हवा जे ज़रिए सां, कॾहिं मलाइकनि जे ज़रिए सां। इहे सभु ॻाल्हियूं अल्लाह ताला क़ुरान में बसि एतिरो फरमायो आहे त बिनस्री, पंहिंजी मदद सां तुंहिंजी ताईद कई आहे। ऐं ॿी जेका ॻाल्हि अज़ीम शान ॻाल्हि आहे, उहा अल्लाह ताला इहा फरमाई आहे, वबिल मोमिनीन, प्यारा तुंहिंजी मां मदद मोमिननि सां बि कई आहे। दुरूद शरीफ़ पढ़ो त मां अल्लाह जी मदद जो हिकिड़ो वाक़ियो अर्ज़ु कंदुमि, पोइ पंहिंजी मारूज़ात ख़तमु कंदुमि। ॾाढा दुरूद, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मदन नबील उम्मी व आलिहि व असहाबी व बारिक व सल्लम। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो, अल्लाह तबारक व तआला साईं जन खे जॾहिं वही नसीब फरमाई, उहा कहिड़ी जाइ ते साईं जन ते पहिरीं वही आई हुई? गार जे अंदरि। काथे बाबा? गार जे अंदरि। उन खां बाद में वो पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते फतरतुल वह जो वक़्तु आयो। पोइ उन खां बाद में वरी जॾहिं ॿी वही आई त अल्लाह ताला फरमायो, या अय्युहल मुदस्सिर कुम फअंज़िर, ऐं मुंहिंजा प्यारा, जेको असली तुंहिंजो कमु आहे, फरीज़ो आहे, उहो अदा कर। हाणे मख़लूक खे मां अल्लाह जो भउ ॾियां जो उहे नाफ़रमानी न करनि। दोस्तो अज़ीज़ो, अहिड़ी तरह सां साईं जन जॾहिं माण्हुनि खे गॾु कयो ऐं जबल सफ़ा ते काबे जे दामन में साईं जन उन्हनि खे गॾु कयो, पोइ उहे माण्हू गॾु थिया ऐं उन्हनि खे चयईं त जेकॾहिं मां तव्हांखे ॿुधायां त हेॾो ॿाहिरों को लश्कर अची रहियो आहे, उहो तव्हांखे मके वारनि खे ख़तमु करे छॾींदो, जेकॾहिं मां इहा ॻाल्हि तव्हांखे चवां त छा सम्झंदव? सभिनी चयो, साईं जरबनाक मिरारन मा वजदनाक इल्ला सिद्का, तव्हांखे सचो ॾिठो आहे ऐं कॾहिं बि तव्हां कूड़ न ॻाल्हायो आहे। पोइ साईं जन फरमायो, या अय्युहन्नास क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहू। तव्हां बि पढ़ो पुट, सभु ॾाढा पढ़ो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। साईं जन फरमायो,
जेकॾहिं तव्हां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ंदव तव्हांखे दुनिया आख़िरत जी कामयाबी मिली वेंदी। पोइ उन्हनि किन चुप कई, किन इन लफ़्ज़ ते साईं जन जे ख़िलाफ़ ॻाल्हायो ऐं उन खां बाद में साईं जन जे मथां उन्हनि गंदा लफ़्ज़ चया ऐं उन खां बाद में अल्लाह तबारक व तआला साॻियुनि लफ़्ज़नि में उन्हनि खे क़ुर जे ज़रिए सां वरी फिटकार जी नोट ॾिनी। सभु पढ़ंदा हो तब्बत यदा अबी लहब, हुननि चयो तबल्लक या मोहम्मद अलिहाज़ा जमाअतना। अल्लाह ताला फरमायो तब्बत यदा अबी लहब व तब। रब पाक उहो ई जवाब उन्हनि खे ॾिनो। दोस्तो अज़ीज़ो, अॼु बि क़ाइद मिलत इस्लामिया ते जेकॾहिं कीचड़ उछाली थी वञे पई त उहा बि इन जे करे जो हिन दीन इस्लाम जे लाइ, ख़त्म नबूवत जे लाइ, नामूस रिसालत जे लाइ हिकिड़ो सघारो आवाज़ आहे। उहो आवाज़ अकेलो कोन्हे को, उन आवाज़ जे कढ जेको आहे कहिड़ा ई मोमिन साण आहिनि जेका अल्लाह ताला पैगंबर खे दिलजाए ॾिनी हुई। हुव अल्लज़ी अय्यदक बिनस्रिही व बिलमुमिनीन, मोमिननि सां तोखे मदद ॾिनी आहे। दोस्तो अज़ीज़ो, अल्हम्दुलिल्लाह ही पाकिस्तान जा मोमिन इंशाअल्लाह उन जे घरनि में न वेहंदा ऐं क़ाइद मिलत इस्लामिया सां गॾु हूंदा। दोस्तो अज़ीज़ो, जॾहिं पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि जे इन आवाज़ ते जॾहिं पंहिंजो कलाम पेश कयो, हुननि साईं जन खे इहा ॻाल्हि ॿुधाई त साईं असांजा ॿ मुतालबा आहिनि, या त क़ुर छॾे या त वरी हिन में असांजी मूजिब का ॻाल्हियूं मिलाए। साईं जन खे अल्लाह ताला ॿुधायो तव्हां इन्हनि खे चओ त मा यकून ली अन उबद्दिलहु मिन तिलकाए नफ़्सी, क़ुर खे छॾे त नथो सघां पर इन में पंहिंजे तरफ़ खां तव्हांजे सलाह सां का शइ मिलाए बि नथो सघां पियो। अब जेको जवाबु अल्लाह ताला नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़रिए सां सॼे काफ़िरनि खे ॾिनो हो, हाणे बि कुफ़र तव्हां खां, तव्हांजी पार्टीअ खां इहो मुतालबो करे रहियो आहे साईं मदरसा क़ुर छॾियो, तव्हां असांजा साईं आहियो। पोइ असां कहिड़ो जवाबु ॾियूं जेको अल्लाह ताला उन्हनि काफ़िरनि खे ॾिनो हो। असांखे इहा ताक़त ई न आहे जो असां क़ुर खे छॾियो या हिन जे अंदरि मट सॾ कयूं। अबा जे इहा ॻाल्हि तव्हांखे मंज़ूर आहे त हथ मथे खणी करे नारो तकबीर हणो। जमीयत उलमा इस्लाम आयद जमीयत हज़रत मौलाना फजलुर रहमान जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां ईज़ावन जो दौर शुरू थी वियो ऐं उन ईज़ावन जे अंदरि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुंतज़र रहिया त कॾहिं अल्लाह जो अमर थो अचे पियो त हिजरत कयूं। हिजरत जो इशारो मिली वियो हो। साईं जन सैयदना अबू बकर सिद्दीक़ खे हिजरत जी तयारी जो इशारो ॾिनो। हज़रत सैयदना अबू बकर अर्ज़ कयो साईं हिजरत में मां पानो बि तव्हां सां गॾु हूंदुमि। साईं जन फरमायो सोभा सोबत में तूं बि गॾु हूंदे। पोइ इहो काफ़िलो जॾहिं निकिरे पियो त उन काफ़िले खे अल्लाह तबारक व तआला मुहासिरे मां कढी करे वञी गार ते सलामतीअ सां पुॼायो। वरी उतो सलामतीअ सां 3 ॾींहंनि खां बाद में मदीने तैयबा जे लाइ सफ़र करायो। उन सफ़र जे दौरान में काफ़िरनि खे साईं जन जी सलामतीअ सां हितां निकिरी वञण जी ॻाल्हि जी वॾी तकलीफ़ पहुती। उन्हनि माण्हुनि खे जझाए इनाम ऐलान कया, मगर कोई सुराका नाले सां माण्हू घोड़े ते चढ़ियो ऐं उन इहा ॻाल्हि सोची त मां इहो इनाम हासिल कंदुमि जेका मके जा सरदार ऐलान करे चुका आहिनि। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदना अबू बकर सिद्दीक़ ते मुश्तमल इन मुहाजिरीन जे काफ़िले खे जॾहिं परे खां थो ॾिसे पियो त हुन जी दिलि बाग बहार पई थिए, पर अल्लाह तबारक व तआला सुराका जे घोड़े खे सख़्त पत्थरनि जे अंदरि गोॾनि ताईं ईअं गप गपायो जीअं गप में को जानवर गपजी वञे। हैरान थी वियो त हीअ गप कोन्हे का, पर घोड़ो मुंहिंजो अंदरि गची पियो आहे। चए त पका हिन जवान जी का हिते करामत आहे। साईं जन फरमायो सुराका छा थो सोचे पियो? चएसई इनाम जी ॻाल्हि हुई पर हाणे घोड़ो ई गची पियो आहे। जे दुआ घुरो त घोड़ो निकिरी पए।
साईं जन अल्लाह खां दुआ घुरी घोड़ो निकिरी पियो वरी बि बदनीयतीअ सां अॻिते वधियो अल्लाह ताला पंहिंजी नियतुनि खे ॼाणे थो पियो उन घोड़े खे पेट ताईं धसाए छॾियो ऐं इहो अञा बि हेठि वञे पियो धरतीअ में मगर उन तौबा ताइब थी करे जेको आहे साईं जन खे अर्ज़ु कयो साईं हाणे त दुआ घुरो घोड़े सूधो थो हेठि वञा पियो पोइ अहिड़ी तरह सां उन्हनि जा एजेंट उन्हनि जा नुमाइंदा दीन इस्लाम में दाख़िल थी पिया ऐं वरी ॿियो लश्कर बि उहो अहिड़ी तरह सां निकितो इहा तवील किसा आहिनि तव्हां उलमा खां ॿुधा आहिनि हक़ीक़ी वाक़ियात आहिनि पर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी मदीने तैयबा जे अंदरि हरम मक्का खां निकिरण जी ख़बर पहुची चुकी हुई ऐं उतां जा माण्हू मोकिलाणे वारे पहाड़नि वटि जथा करे बीचे मुंतज़र रहिया ऐं उतां जूं न्याणियूं उहो दफ़ वॼाए करे इहे नगमा पियूं ॻाइनि तलाल बदर अलैना मिन सनियातल वदाई वजब शुक्र अलैना मा दआ लिल्लाह दाई अय्युल मबऊस फीना जीत बिल अमरिल मुताई इहे जेको आहे मदीने जूं न्याणियूं इहे गीच पियूं ॻाइनि जॾहिं साईं जन जे मुख़्तसर काफ़िले खे परे खां ॾिठमि त इहे ॾाढो बाग़बार थी पिया ऐं हर सहाबी मुहाजिरीन मां अंसार मां इहा पियो तमन्ना रखे त जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असांजे घर में महिमान थींदा उन खां बाद में जिते साईं जन जो हरम तामीर थींदो पर अहिड़ी मुहबत सां साईं जन जे ॾाचीअ खे चिबड़नि पिया त साईं जन फरमायो ऐं मुंहिंजा परवानो ऐं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जा मुजाहिदो उहा ॾाचीअ जी वाग छॾे ॾियो ॾाचीअ खे चिबड़ न कयो फइन्नहा मामूरा इनखे अलाह जो हुकुम थियल आहे जिते अलाह जो हुकुम थियसि उते पाण वञी वेहंदी त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो हुननि ॾाचीअ मां हथ कढिया पर तारीख़ इस्लाम इहा ॻाल्हि लिखे थी पई त जॾहिं अॻिलो रसूल नबी पंहिंजो किताब खणी करे पंहिंजी क़ौम वटि ईंदो हो त अल्लाह ताला ईंदड़ रसूल नबीअ जा औसाफ़ उन जे किताब जे ज़रिए सां उन जे तालीमात जे ज़रिए सां उन्हनि माण्हुनि वटि फैलाईंदो हुयो पोइ तौरेत जा आलिम उन्हनि खे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा औसाफ़ तौरेत जे अंदरि मौजूद हुया छो त अल्लाह ताला फरमायो आहे यारिफूनहु कमा यारिफून अबनाहुम व इन फरीक़म मिनहुम लयक्तुमूनल हक़ व हुम यालमून इहे नबीअ जा औसाफ़ पंहिंजे किताब खुदाइन जे अंदरि पंहिंजे उलमाए रब्बानीन जे ज़बानीअ उहे चङी तरह सां ॼाणे चुका आहिनि ॼाणींदा रहनि था पिया मगर ॿी जॻह ते फरमायूं यारिफूनहु कमा यारिफून अबनाहुम मुझे आखिरी रसूल नबीअ खे ईअं था सुञाणनि पिया त हीउ अलाह जो रसूल नबी आहे जीअं पंहिंजे घर जे औलाद खे पाण सुञाणींदा एॾी सूरत हाल क़ुरान ऐं तौरेत इंजील में ज़ाहिर हुई पोइ यमन जो बादशाह उन्हनि खां पुछे थो पियो त आखिरी नबीअ जा औसाफ़ तव्हांजे किताब में लिखियल आहिनि चए उन जा जेके औसाफ़ आहिनि सभु बयानु कयो हुननि साईं जन जा सभु औसाफ़ जेके उन जे तौरेत में लिखियल आहे उहे बयानु कया ऐं उन जे दिलि जे अंदरि इहा उमंग पैदा थी त जेको आख़िरी रसूल नबी ईंदो कहिड़े मुल्क जे अंदरि ज़ाहिर थींदो उन मुल्क ते हली करे तव्हां असां सां गॾु हलो त असां उन मुल्क जी ज़ियारत कयूं इहो बादशाह 400 तौरेत जे आलिमनि खे जेके रब्बानी आलिमा तौरात जा उन्हनि खे वठी करे सरज़मीन यसरब ते पहुचे थो पियो ऐं उन जॻहियुनि खे मुआइनो थो करे पियो ऐं उन्हनि खे चवे थो पियो ऐं यहूद जा उलमा तव्हांजे तौरेत जे अंदरि आख़िरी नबीअ जे ज़ुहूर जो इलाइक़ो इहो आहे जेकॾहिं इहो आहे त तव्हांखे मां हिते आबाद थो कयां पियो तव्हांखे मां हिते बसायां थो पियो तव्हांजे लाइ घर घाट मां सरकारी ख़र्च ते तहवीर थो करायां तव्हांजे लाइ मां तव्हांजो राशन पाणी दवा दरमल लटो कपिड़ो मां पंहिंजे खज़ाने मां तव्हांखे मां मुहैया कंदो रहंदुमि इहे सभु तव्हां हिते टिकी पओ ऐं आख़िरी रसूल नबी जॾहिं परदेस करे हिन मुल्क में ईंदो देश छॾे करे परदेस हींअर मुल्क में ईंदो मां उन जे लाइ बि हिकिड़ो जॻह महल ठाहियां थो पियो ऐं उहो महल उन महिल उन तामीर करायो
इन्हनि आलमनि जे लाइ बि 400 घर तामीर कराया ऐं तारीख़ इस्लाम जी लिखे थी पई उन हिकिड़ो ख़त लिखी करे उन माल जे अंदरि जंहिंखे टिकायो हो उनखे ॾिए थो पियो ऐं उन में इहो अर्ज़ु थो करे पियो ऐं आख़िरी रसूल अलाह जा जेकॾहिं मां जीअल हूंदुमि ऐं तव्हांजो ज़ुहूर थींदो त मां तव्हांजे क़दम बोसीअ जे लाइ ज़रूरु हासिल थींदुमि ऐं पर जेकॾहिं मुंहिंजो दुनिया में मौत अची वियो त पोइ मुंहिंजे हक़ में दुआ कजो इहा जॻह बि मां तव्हांजी ख़िदमत में पेश थो कयां पियो दोस्तो अज़ीज़ो पोइ उहा ॾाची जंहिंखे सहाबा सगोरा मुहाजिरीन पिया चिमड़नि ऐं नबी साईं उन्हनि खे फरमायो त दउआ फइन्नहा मामूरा ॾाचीअ जे चिमड़ छॾे ॾियो जिते अलाह जो हुकुम अथसि उते वञी वेहंदी तारीख़ इस्लाम जी लिखे थी पई साईं जन जी सवारी उन जॻह ते अची वेहे थी पई जेका यमन जे बादशाह साईं जन जे लाइ तामीर कराई 2 मंज़िल जॻह जेका उन महिल सैयदना अबू अयूब अंसारी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ज़ेर सुकून थी त दोस्तो अज़ीज़ो जॾहिं मके जे तकलीफ़नि खां अल्लाह ताला झंझटनि खां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अमन ऐं सुकून सां मदीने तैयबा जे अंदरि आंदो अॼुकल्ह तव्हां इन्हनि माण्हुनि जे वातो इहे ॻाल्हियूं ॿुधो था पिया मीसा के मदीना मीसा के मदीना मीसा के मदीना साईं मदीने जे अंदरि अची करे उन मदीने वारनि सां हिकिड़ो वाइदो मुआइदो कयो त बाबा तव्हां पंहिंजे दीन ते क़ाइमु रहो त भली रहो मगर तव्हांजो असांजो दुख रंज हिकु आहे तव्हां असांजो खून ख़राबो पाण में जेकॾहिं थींदो त हिक ॿिए सां जेको आहे अमन अदल सां तव्हांजे कानून जे मूजिबि असां फ़ैसिला थींदासीं ऐं जेकॾहिं ॿाहिरों को लश्कर कहिड़े बि मुल्क खां तव्हां ऐं असांजे मथां हमलावर थींदो त तव्हां ऐं असां गॾिजी करे हुन सां मुक़ाबिलो कंदासीं मगर मुंहिंजा दोस्तो उहे यहूदी उहे नसारा उहे जेके मदीने जे अंदरि बादशाह जे ज़रिए सां हिते सुकूनियत इख्तियार करे वेठा हुआ उहे वॾा मरी विया ॿी नस्ल ख़तम थी वियो टियों नस्ल अची पैदा थियो ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि खे सुकून ऐं अमन सां रहण जो मौक़ो नसीब फरमायो हाणे थियो ईअं जो 2 हिजरी जे अंदरि साईं जन खे अल्लाह तबारक व तआला आगाही ॾिनी त प्यारा मके जी ईज़ा वञिजो हाणे बदिलो वठण जो तव्हांखे मौक़ो थो नसीब थिए पियो काफ़िरनि जो लश्कर मुसल्लह करण जे लाइ हज़रत अबू सुफियान जेकॾहिं उन महिल काफ़िरनि जो अलमबरदार ऐं सरबराह हो उहो मके मां वॾो माल गॾु करे शाम जे तरफ़ वियो आहे त इन माल मां तिजारत करे इन तिजारत मां जेको बि नफ़ो थिए जेका ॿूड़ी थिए उहो असां पंहिंजे लश्कर जे मुसल्लह करण जे लाइ लश्कर खे तयारु करण जे लाइ लश्कर जे खाद खुराक जे लाइ असां उहो माल गॾु करे असां वञी मदीने ते चढ़ाई कंदासीं ऐं उन चढ़ाई खां बाद में जेको असांजो हथ मां शिकार निकिरी वियो आहे पिंजरे मां जेको असांजो शिकार निकिरी वियो आहे असां उनखे शिकार कंदासीं मुंहिंजा दोस्तो नबी पाक खे बि अल्लाह ताला आगाही ॾिनी त इहो जेको तव्हांजे तबाहीअ जे लाइ हितों को माल गॾु करे तिजारत करे थो पियो वरी उतो माल खणी मोटे थो पियो प्यारा हाणे इहो मोटी रहियो आहे साईं जन साहबनि खे मशवरो कयो जेके तड़ तकड़ में साईं जन सां हथ अची विया उहे निकिरी पिया तारीख़ इस्लाम जी लिखे थी पई त हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु सां गॾु 313 ॼणा इहे जेको आहे काफ़िले जे लाइ निकिता साईं जन सैयदना उस्मान खे फरमायो त मुंहिंजी न्याणी तुंहिंजी घरवारी बीमार आहे तुंहिंजे लाइ हिन काफ़िले जो माल गनीमत जो बि हिसो आहे तुंहिंजे लाइ हिन में अल्लाह वटि अजर जो बि हिसो आहे तूं हुनजी तीमारदारी कर ऐं हुनजी बीमार जे लाइ ख़्यालदारी कर मजमूई अदद माण्हुनि जो 312 ते साईं जन सां मैदान बदर जे लाइ निकिरे थो पियो ऐं उन मैदान ते जॾहिं पुॼनि था पिया जासूसी हले पई अबू सुफियान खे इहा ख़बर पई ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि उन काफ़िले जे लाइ जासूस मुक़ररु कया बदर जे खूह ते सहाबी सगोरा उठनि ते चढ़ी करे उहे हाज़िर था थियनि पिया उते बि छोकिरियूं हिक ॿिए खे चई रहियूं हुयूं अदी तुंहिंजो मूं ते जेको कर्ज़ आहे
उन कर्ज़ खे मां अदा कंदुमि, छो त कुरैश जो काफ़िलो ॼाण हिते पुॼण वारो आहे। असां उन्हनि जी मज़दूरी कंदा आहियूं, ख़िदमत कंदा आहियूं, उन मां जेके पैसा मिलिया उन मां मां तुंहिंजो पहिरियों कर्ज़ लाहींदुसि, पोइ मां पंहिंजे लाइ रखंदुसि। साईं जन जा जेके जासूस हुया उन्हनि उठनि खे पाणी पीआरियो। पाणी पीआरण खां बाद में उठनि ते चढ़ी साईं जन खे ॿुधायो वञी साईं काफ़िलो पक थो अचे पियो, उनजो हेॾे बि बदर जे खूह ते इंतज़ार। फरमाई वलक़द नसरकुमुल्लाहु बिबदरिन, अल्लाह तव्हांखे बदर जे मैदान में बि मदद कई। वअंतुम अज़िल्ला, तव्हां थोरा हुयो, तव्हां बेहथियार हुयो, तव्हां वारीअ जे पासे ते हुयो ऐं तव्हां वटि पाणी बि कोन हुयो। अहिड़े सूरत हाल जे अंदरि अल्लाह तव्हांजी मदद कई। फरमाए हुवल्लज़ी अय्यदक बिनस्रिही व बिलमुमिनीन, अल्लाह जी ज़ात उहा आहे जेका तोसां बि मददगार आहे, मोमिननि जे ज़रिए सां बि तुंहिंजी मदद कंदो। ऐं कई अथई। पोइ अबू सुफियान खे बि भुणक लॻी त नबी पाक काफ़िले जे लाइ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन लूट मार जे लाइ, गोरीला कारवाई जे लाइ मदीने खां निकिरी चुका आहिनि। उहो पाण जासूसी जे लाइ अचे थो पियो बदर जे खूह जे मथां ऐं उते अची करे सूरत हाल ॾिसे थो पियो ऐं उन्हनि खां पुछा थो करे पियो त हिते के ओतिरा माण्हू त न आया। चयूं साईं बराबरि 2 ॼणा आया हुआ, उठनि खे हिते पाणी पीआरे हलिया विया। उठ किथे वेठा हुआ? उठ उते वेठा हुआ। उते वञी करे उठनि जी लिड खे थो माटे पियो। उन्हनि जे लिड मंझां उठनि जी खुराक जे अंदरि मदीने जे खारकनि जूं खोखरियूं जॾहिं लिड मां निकिरनि थियूं पयूं, अबू सुफियान उन वक़्तु काफ़िर हो, चए थो पियो हाज़ा मिन तुमूरिल मदीना, ही मदीने जे उठनि खां इहे खोखरियूं जेके आहिनि हज़म न थियूं आहिनि, उन जे लिड में निकितियूं आहिनि। तंहिंजे करे वायु बताल करे वठी थो मोटे भॼे ऐं काफ़िले जो रस्तो बटाए करे ॿिए पासे ॾो मके जे तरफ़ राही थो थिए पियो। इहा ॻाल्हि अबू सुफियान जी मके वारनि खे बि मालूम थी। अबू जेल 1000 माण्हू अहिड़ो मुसलह जंहिंजी टोपियुनि खे लोह जी जेको आहे हेलमेट पयल हुई, जंहिंजे ॿारनि जे मथां लोह जे कड़ियुनि सां जेको आहे जैकेटूं पयल हुयूं, जंहिंखे न तलवार पई वठी सघे, न जंहिंखे नेज़ो पियो लॻी सघे, न जंहिंखे तीर पियो मुतासिर करे सघे, अहिड़े मुसलह लश्कर सां 1000 ते निकिरे थो पियो। ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इहा ख़बर पइजी वई। साईं जन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त सहाबीओ मुशावरत ॾियो छा कजे। हाणे लश्कर अबू सुफियान जे काफ़िले जी हिमायत में पहुचण वारो आहे। साईं जन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन मुशावरत जे लाइ साहबनि सबूरनि खे पंहिंजी ॻाल्हि पेश करण जी ॻाल्हि फरमाई त अंसार चुप रहिया ऐं मुहाजिरीन वॾी हिम्मत सां पंहिंजो जवाबु ॾिनो। ऐं उन जवाब खां बाद वरी बि साईं जन फरमायो त हेॾो वॾो लश्कर आहे, असां त काफ़िले जे लाइ निकिता हुआसीं, हाणे तव्हांजो छा इरादो आहे? उन्हनि चयोसीं असां तव्हांजे सिर ॾींदासीं, भली केॾो लश्कर हुजे। साईं जन 3 दफ़े बि पुछा कई। हज़रत मिक़दाद बिन असवद समूरा चओ रज़ी अल्लाह ताला अन्हु, ॾाढा चओ त मां ॿुधण थो घुरां, रज़ी अल्लाह ताला अन्हु। हज़रत मिक़दाद बिन असवद रज़ी अल्लाह ताला अन्हु बीह करे अर्ज़ थो करे पियो, ऐं अल्लाह जा रसूल, असां मूसा जी क़ौम वांगुरु तोखे ईअं न चवंदासीं त जॾहिं अमाका वटि वञे पियो उन्हनि जा वॾा लश्कर ॾिसी करे, वॾा लश्कर ॿुधी करे उन्हनि जी क़ौम सुस्त थी पई ऐं उनखे चयूं, ऐ मूसा इज़हब अंत व रब्बुक फक़ातिला इन्ना हाहुना क़ाइदून। मूसा हाणे तूं ऐं तुंहिंजो अलाह वञी जंग कयो, असां हाणे हिते आहियूं। मिक़दाद बिन असवद चयो असां ईअं तोखे न चवंदासीं, बल्कि असां तोखे इहो अर्ज़ु कयूं था पिया, ऐं अलाह जा रसूल इज़हब अंत व रब्बुक फक़ातिला इन्ना मअकुमा मुक़ातिलून। ऐं अलाह जा रसूल तूं ऐं तुंहिंजो अलाह इहे बि जंग में हलो ऐं असां बि तव्हां सां गॾु इन जंग में आहियूं। दोस्तो अज़ीज़ो, इमरान जी पुलिस खे ॾिसी करे न घबराइजो, छो त अल्लाह तबारक व तआला हिन दीन इस्लाम सां मदद जो वाइदो फरमाए चुको।
दोस्तों अजीजो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हजरत अली करमल्लाहु वजहो का रवायत है तो साईं जन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सजी रात अल्लाह के दरबार में इल्तिजा कई। रब पाक माही जमात आंदिया आइन 313 होनो वडो लश्कर जेकने रब अजिया जमात बदर के मैदान में शिकस्त खाई वने कुसी वने तो तुझो तौहीद जो नगारो खत्म थी वे। एडी वडी दर्दनाक दुआ कहीं गुरी प्यारे पैगंबर गुरी सुबह जो जमात के खुशखबरी दिनन ऐ मुजी साहबा जी जमात ऐ मुहाजिरीन और अंसार अल्लाह ताला मुखे आगाही दिनी है इहो जो कुफर जो वडो लश्कर अची रहो है जैमें मक्के जा सब पहलवान सरदार वडी जगवाए जान के हिफाजत की सूरत सा बख्तर बंद थी करे जेके ने तलवार थी वढे जेके ने नेज़ो तो लगे पियो जेके ने तीर तो जख्मी करे सके एने वडे लिबास सा मलबूस थी महफूज थी अचन था पिया। अल्लाह ताला मुखे बुधाए छड़ियो आ फिलानी जाए ते फिलानो सरदार जहन्नम रसीद थींदो फिलानी जाए ते फिलानो सरदार जहन्नम रसीद थींदो फिलानी जाए ते फिलानो सरदार जहन्नम रसीद। अल्हम्दुलिल्लाह उन लश्कर जे अंदर जेडी वाला मैदान बदर की तैयारी पई थे तो बस सहाबी सगोरा हजरत अफरा रज़ियल्लाहु ताला अन्हा जा जेके 7 पुटा 7 ही बदर में शरीक थिया ऐ मोहम्मद माज व नंढा बचड़ा भी इन जंग में शरीक थियण जे लाइ हाज़िर थिया। साईं जन फरमायो तो हिकड़ो तू वडड़ो आहे तू हल नंढड़े के फरमायो बच्चा तू वन मोटी मदीने में रहो जैसा मुखे छाजे करे महरूम था कयो पिया मां हिन अदा खां वधीक जंग जाना थो पियो वधीक मां मल जाना थो पियो वधीक मां तलवार हणण जाना थो पियो वधीक मां काफरन सां मुक़ाबिलो करण जाना थो पियो। साईं तव्हां जेकॾहिं मुंहिंजे वॾे भाउ खे तव्हां बरसी फरमायो आहे त असांजी जेकॾहिं तव्हां मल कराईंदव त मल में जेकॾहिं मां उनखे दसे वञा त मूंखे बि साईं इन एज़ाज़ सां सफल फरमाए। अॼुकल्ह बि बुखलाहट में हिकड़ी गाल था करन पिया साईं ताल मथा वठी अचनि ताल मथा वठी अचनि ताल मथा वठी अचनि उन्हनि खे ख़बर आहे त तालिब छा आहिनि ऐं उन्हनि जी अल्लाह ताला कीअं मदद कंदा। बुखलाहट में साईं जन मिली जी मल था कराइनि भाकुरे पवनि था पिया नंढो भाउ वॾे खे थो चए पियो कन में अबा मां तोखे लोड़ा वोड़ा ॾींदुमि मां तोखे जाठा बाठा हणंदुमि पर तू तो भर्ती थी चुको आ पर जेकॾहिं मां तोखे लोॾे सोॾे केरे विझां त तू हेठो गिर जाए मां तुझे मथो थींदुमि जीअं मल मां दसे तोखे इन फौज जे अंदर बतौर सिपाही जे मां भी शरीक थी सघां। ये बजवान सिर क्रिया ते रखी करे अहिड़े अंदाज़ सां पाण खे भर्तीअ जो आल साबित करनि था पिया ऐं सुबुह थिए थो पियो बुखारी शरीफ जी रवायत आहे हजरत अब्दुर्रहमान बिन औफ समूरा जो रज़ियल्लाहु ताला अन्हु हजरत अब्दुर्रहमान बिन औफ रज़ियल्लाहु ताला अन्हु सिफू को तरतीब दे अबू जेल हेरो सिफू की तरतीब थियन फरमाए तो पियो मां ॾिठम त मुझे सॼे ॾों केरु आहे सोचबो आहे नमाज़ में भी सोचबो आहे बाद में भी सोचबो आहे फरमाए तो पियो सॼे ॾों ॾिठम त हदीस सन नौजवान आहे गभरू आहे चयो त भला हेॾो मथां को हैदर करार हुजे या जेको आहे अबू बकर उमर उस्मान हुजे हेॾो बि ॾिठम हेॾो बि नंढड़ो नौजवान मां अञा इन फिक्र में हुयुमि त मूंखे हिकिड़े घुत ॾिनी मां उन ॾे तकियमि चई आम में ऐं चाचा ऐं अबू जेल क्या थिया अब माज़ा तफर में छा कंदेसि चई अल्लाह जे रसूल जो वॾे में वॾो गुस्ताख अल्लाह जे रसूल जो वॾे में वॾो दुश्मन पर असां ॿुधो ॾिठो नाहे अब छा कंदे अबू जेल खे चए थो पियो चाचा मां अल्लाह सां कसम खणी आयो आहियां ॾिसंदो मांस त मां या मारी थो मांस या उन जे अॻियां वञी शहीद थी हे जज़्बात हुया उन वक्त जे नौजवाननि जा मगर दीन इस्लाम जे लाइ नबी जी इज्जत ऐं हुर्मत जे लाइ ये जज़्बात हुया
मां अञा इनखे जवाब ॾियण जी कोशिश कई त फरमातनि अल आख़िर मूंखे ॿिए जवान घुत ॾिनी मां उन ॾे तकियमि मूंखे साॻियो सवाल कयईं या अम्मे आइन अबू जेल काथों आहे मां चयोमांसि माज़ा तफ़ल छा कंदसि चई अल्लाह जे रसूल जो वॾे में वॾो गुस्ताख़ दुश्मन आहे मां कसम खयो आहे जे ॾिठो मांसि त मां मारींदोमांसि या अॻिते मरी वेंदुमि नारे तकबीर ताजदार खत्मे नबूवत नारे तकबीर। मुंहिंजा दोस्तो अल्लाह तबारक व तआला इन 312 जे लश्कर खे पंहिंजी ताईद ऐं नुसरत सां पहिरियों मींहुं वसायो खूह जे पासे जे मथाई जे पासे जे काफ़िरनि जो लश्कर वारीअ जे पासे जे हेठाई जे पासे जे मुस्लमाननि जो लश्कर अल्लाह ताला फरमाए तो पियो इज़ अंतुम बिल उद्वति दुनिया व हम बिल उद्वति अल क़ुस्वा व रक्ब असफल मिनकुम काफ़िलो त होड़ो पोइतो पियो वञे उन लश्कर जे परे पासे ॾों दग छॾे करे मके जे तरफ़ ऐं तव्हांखे वरी जेको हेठाईअ वारो पासो वारीअ वारो पासो आयो जंहिंमें पाणी बि कोन हुयो पोइ अल्लाह तबारक व तआला पहिरियों त वॾो मींहुं वसायो मींहं सां वारी टिक ॿधी वई सहाबा किराम पाणीअ खे ज़ख़ीरे करण जे लाइ झुपटा ठाहिया ऐं उन खां बाद में जंग जो शुरूआत कई वई त इहे ॿ जवान हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ फरमाए थो पियो मां इशारो कयोमांसि जेको ओयो घोड़े ते लश्कर खे सिधो थो करे पियो अबू जेल इहो अथव मां इहो चवणु हुयो हे मुंहिंजे बग़ल मां बासन मां ईअं निकिता जीअं बाज़ निकिरंदो आहे के झिकीअ जे शिकार जे लाइ दौड़िया थी विया हिकिड़े अबू जेल जे घोड़े जे पेरनि ते वार कयो घोड़े जा पेर कपजी विया ऐं घोड़ो जो पंडो थी पियो त थाबिड़ी जी अबू जेल किरी पियो ॿिए जवान हुन ते तलवार वड़ाई पर अहिड़ो कारी ज़रब हयईंसि जो उहो उथी न पियो सघे अहिड़ी तरह सां उन जंग जो नतीजो इहो निकितो जो 70 इहे सरदार एॾे वॾे बख्तरबंद लिबास सां क़तल कया विया कंहिंजे हथों अल्लाह जे फरिश्तनि जे हथों इन मोमिनीन जे हथों उहे 70 ॼणा क़तल थिया जंग में क़तल थियण ग़ाइब न आहे मगर तारीख़ इस्लाम जी गवाही थी ॾे पई 70 ॼणा वरी गिरफ़्तार थिया उन खां बाद में कुफ्र जो ज़ोर टुटो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो ऐं अब्दुल्लाह बिन मसूद अबू जेल भॼी वियो आहे ते मोह पियो आहे जांच रखी ॾे हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद फरमाए थो पियो मां ज़ख़्मी में जो ॾिठो त हिकिड़ो हमराह आहे धूड़ में बुछड़ो थियो पियो आहे ऐं चिंघी रहियो आहे मां वञी सुञातोमांसि चयोमांसि अल्लाह जा दुश्मन लही न छा हाल आहे चई मूंखे अफ़सोस आहे मरण महिल बि त मूंखे नंढनि ॿारनि मारियो आहे मूं ॿारनि चयो तो क़तल थियो आहियां हाणे मुंहिंजी हयाती ख़तम थियण वारी आहे तूं मुंहिंजो कंधु धड़ खां जुदा कंदे पर बेली सरदार जी मुंडी आहे इन जी मुंडीअ खे कुल्हनि वटो कपजाए त दुनिया ईअं चवे त सरदार जी मुंडी आहे पर गीचीअ सां गॾु आहे त दोस्तो अज़ीज़ो अल्लाह तबारक व तआला फरमायो हु अल्लज़ी अयदक बिनस्रिही व बिल मुमिनीन ओ अल्लाह जे प्यारा तुझी मदद कई आहे पंहिंजी मदद सां पंहिंजी नुसरत सां ऐं मोमिननि जे ज़रिए सां कॾहिं मलाइकनि जे ज़रिए सां कॾहिं ग़ज़वा अहज़ाब ऐं खंदक जे वक़्त में हवा जे ज़रिए सां छो त तोखां अॻु में बि मां पंहिंजे रसूल ऐं नबियनि जी मदद कंदो रहियो आहियां जॾहिं मुंहिंजे घर जे मथां अबरो लश्कर हाथियुनि जो लश्कर काहे करे फौज सूदो काबे जे शहीद करण पियो अचे त मां हुन जे मथां नंढड़ा पखी मोकिले उन्हनि पखियुनि जे ज़रिए सां इन्हनि जो ज़वाल आंदो उन्हनि जी तबाही आंदी दोस्तो अज़ीज़ो हाणे बि दीन इस्लाम जी नबी पाक जी इज़त जी ऐं कादियानियुनि जी शरारतुनि जे जवाब ॾियण जे लाइ ही आज़ादी मार्च जो ऐलान थियो आहे इंशाअल्लाह अज़ीज़ इन जे ज़रिए सां असां साबित कंदासीं त सरज़मीन सिंध अल्हम्दुलिल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सां वफ़ादार मां पंहिंजी मारूज़ा ख़त्म थो कयां पियो ऐं अल्लाह खां दुआ थो घुरां पियो अल्लाह तबारक व तआला हज़रत मौलाना साहब
ऐं उन जे रुफ़क़ाए कार ऐं इन्हनि मुजाहिदीन जी हिफ़ाज़त भी फरमाए, इन्हनि जी नुसरत भी फरमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा व अस्तग़फ़िरुल्लाह अल-अज़ीम ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन फस्तग़फ़िरू। ये चंद पतियूं आहिनि, इन्हनि जे लाइ दुआ जा आसरा खणो ताकि जेको आहे दुआ घुरूं, छो त अधु राति जो वक़्तु आहे। अल्लाह तबारक व तआला जो ऐलान थींदो आहे त रब पाक ऐलान फरमाईंदो आहे, राति जे अधु हिसे खां बाद में ऐलान थींदो आहे, हल मिन मुस्तग़फ़िरिन, आहे कोई तौबा करण वारो मां उन जे गुनाहनि खे माफ़ कयां। हल मिन मुस्तशफ़िन फ़अशफ़अ लह, आहे कोई शफ़ा घुरण वारो मां उनखे शफ़ा ॾियां। हल मिन मुस्तरज़िक़िन फ़अरज़ुक़ु लह, मां उनखे रिज़्क़ ॾियां। दोस्तो अज़ीज़ो, सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जेके असांजे सिलसिले नसब में हज़रत अमरोटी जे परॾानग में आहिनि, जेके असांजे तरीक़त जे सिलसिले में उहे असांजा शेख़ुल मशाइख़ आहिनि। उन्हनि वटि लंगर हूंदो हो, 1000-2000 फ़क़ीर रहंदा हुआ। उन्हनि फ़क़ीरनि जो लंगर साईं जन जी जमात में जंदो संदो ख़ैर ख़ैरात जे ज़रिए सां कॾहिं पथरो, कॾहिं घाटो, कॾहिं फाको, कॾहिं ढो हलंदो हो। पोइ हिकिड़ो मुल्क आहे नीमरोज़, रूस जे पासे ॾे आहे। उन मुल्क जी आबादी घणी थींदी हुई। उन बादशाह जो नालो हो संजर। संजर नंगर में पंहिंजी बादशाहीअ जो घणे बाग़ात वारो, घणो अनाज ॾियण वारो उहो मुल्क नंगर में ख़ैरात ॾिनो त साईं लंगर खे जमात खे भत जे बदिराए तूं पुलाव खाराए, कोरमा खाराए, कोफ्ता खाराए। साईं इहो मुंहिंजो मुल्क क़बूल फरमायो। साईं जन हुनखे जवाब लिखियो, ऐं संजर चू चतर संजरी रूए बख्तम सियाबाद गर दर दिलम बुवद हवस मुल्क संजरी। ऐं संजर बादशाह जेको तूं उस में मींहं में छटरी खणी घुमंदो आहीं, उन छटरीअ जो रंग कारो हूंदो आहे। मां अब्दुल क़ादिर जीलानीअ जे बख़्त भाग जो रंग कारो थी वञे, मुंहिंजे बख़्त भाग जो मुंहं जो रंग कारो थी वञे, जेकॾहिं मूंखे तुंहिंजे इन भली आबादी ॾियण वारे मुल्क जी मूंखे हवस हुजे त। इहा मूंखे हवस छो कोन आहे? चए थो पियो ज़ांगा की ख़बर याफ़्तम अज़ मुल्क नीम शब मन मुल्क नीम रोज़ बयक जो न में ख़िरम। ऐं संजर मूंखे जॾहिं अल्लाह जे रसूल इहा ॻाल्हि ॿुधाई आहे त अल्लाह जी ज़ात पाण अधु राति मंझंदि होका ॾींदी आहे कोई को घुरण वारो त मां उनखे ॾियां। कोई बीमारी जी शिफ़ा घुरे, कोई रिज़्क़ जी कुशादगी घुरे, कोई बे औलाद नेक साले औलाद घुरे, को मुखो दीन ईमान घुरे। इहो होको रब जी ज़ात अधु राति खां पोइ ॾींदी आहे। जॾहिं एॾे वॾे ग़नीए मालिकुल मुल्क ज़ुल जलाल वल इकराम जा होका आहिनि अधु राति जा, त पोइ मां नीम रोज़ जो बादशाहीअ वारो तो वारो ख़ैर जेको नंगर में तूं ॾिए थो पियो, जेकॾहिं हिकु जव जे क़ीमत में मूंखे मिल्कियत करे ॾे तॾहिं बि न वठंदोमांइ, छो त मूंखे अल्लाह ते एॾो भरोसो। मुंहिंजे हिन अर्ज़ु करण जो मक़सदु इहो आहे, ही क़बूलियत जी घड़ी आहे, नेक साले बाना सभु मौजूदु आहियो ऐं अल्लाह खां दुआ घुरूं त पहिरियों अल्लाह तबारक व तआला हिन मुल्क जे मथां जेके यहूदियुनि जा एजेंट मुसलत थिया आहिनि, कहिड़ियुनि बि साज़िशुनि सां अल्लाह उन्हनि खे नाकाम करे, ऐं जेको असांजे क़ाइद मिलत इस्लामिया हफ़ज़हुल्लाह जेको हिकिड़ो वॾो चैलेंज जो ऐलान कयो आहे, अल्लाह ताला उन जी बि हिफ़ाज़त फरमाए ऐं काफ़िले जी उन जे रुफ़क़ा जी अल्लाह ताला नुसरत बि फरमाए ऐं कामयाबी बि फरमाए। जिन दोस्तनि बीमारनि जे शिफ़ा जे लाइ चयो आहे, अल्लाह ताला उन्हनि खे बि शिफ़ा नसीब फरमाए। जिन माण्हुनि जूं नियाणियूं रिश्तनि जे लाइ मुंतज़िर आहिनि, अल्लाह ताला उन्हनि जे लाइ उन्हनि जे कुफ़ में ख़ुशहाल फज़ीलत वारा रिश्ता उन्हनि खे नसीब फरमाए। जेके माण्हू बे औलाद आहिनि, अल्लाह ताला उन्हनि खे बि नेक साले औलाद नसीब फरमाए। जेके माण्हू बीमार आहिनि, उन्हनि जूं बीमारियूं इलाजनि में परेशानी जे सूरत में
शफ़ा जी मुंतज़िर आहिनि। अल्लाह उन्हनि सभिनी खे शिफ़ा बि नसीब फरमाए। जिन जी रिज़्क़ जी तंगी आहे, अल्लाह ताला उन्हनि जे रिज़्क़ खे कुशादो बि फरमाए। जिन मोहतरम साईं मोहम्मद इस्माइल साहब सां जेको नगर में तावन कयो आहे, तव्हां जे लाइ, उलमा जे लाइ जेको हुननि नगर कयो आहे, जिन उन्हनि सां तावन कयो आहे, उन्हनि मुआविनीन खे बि जिन ज़रो ॾिनो आहे, रब पाक किरोड़नि जे अजर में उन्हनि खे बि सरफराज़ फरमाए। जिन उन में मेहनत कई आहे, जिन पचायो आहे, जिन विरायो आहे, जिन चंदो कयो आहे, अल्लाह ताला सभिनी जी क़बूलियत फरमाए। ऐं मोहतरम मुजाहिद इस्लाम मोहम्मद इस्माइल डायरी साहब जी उम्र दराज फरमाए ऐं उन जे ख़ानदान खां इहा दीन जी ख़िदमत रब पाक पियो वठ पियो वठ पियो वठ। ऐं कोई मंगी साहब आहे, उन जे लाइ बि दुआ जी, गुलाम हुसैन साहब उन जे लाइ बि दुआ जी इल्तिजा आई आहे। रब पाक असांजा हथ ख़ाली आहिनि, तूं पंहिंजे रहमत सां सभु मारूज़ात क़बूल फरमाए। वसल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़ी सय्यदना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लम अला ये हुआ पीरे तरीक़त रहबर शरीयत हज़रत सईद सैयद सिराज अहमद शामरोटी को दोस्तों उठण जी कोशिश न करे। स्टेज ते असांखे मेहमान ख़ास ख़तीब पाकिस्तान हज़रत मौलाना कारी कामरान सां मौजूद आहे। उनखे गुज़ारिश आहे त कुर्सी ते अचनि ऐं हिकु नात जे लाइ मां दावत ॾींदुमि हाफ़िज़ मोहम्मद अकरम कीरियो खे त नात पढ़े। कारी कामरान खां बाद में इंशाअल्लाह ख़तीब सिंध बलोचिस्तान हज़रत मौलाना सिबगतुल्लाह जोगी साहब आहे, उन्हनि जो इंशाअल्लाह आख़िरी बयान। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला जमील अंबिया वल मुरसलीन मुहम्मद व अला आलिहि व